जनखे वेठो रोआरिया एड़ा नैण किथों आया जनखे वेठो रो अरे जुल्करनैन मलाज फरमाश अख्तर मोहरी साहब
साहब रशीद साहब हाणे इहो बस आखिरी इहो फाइनल आहे ठीक आहे न बाबा पर हाणे अली दी अमान होए ठंडी ठंडी छां घोट साहब लाइ दुआ है अल्लाह उनके तमाम वडी जिंदगी अता करे बाबा